ॻाल्हि कंदा आहिनि त खरासान में गुरदान शाह नाले बादशाह हो, जंहिंखे लखें लश्कर करोड़ें अरब खज़ाना हुआ। इंसाफ़ कंदड़ बि अहिड़ो हो जो शींहं ऐं ॿकरी गॾु पिया चरंदा हुआ ऐं पंहिंजे सॻे पुट जे पास कोन कंदो हो। उन जे मुल्क में हिकिड़ो बुज़ुर्ग नाले वॾो सौदागर हो, जंहिंजा गमाश्ता सॼी दुनिया में पखिड़ियल हुआ ऐं मथस बादशाह बि ॾाढो महिरबान हो। जॾहिं उहो सौदागर मरी वियो तॾहिं फ़क़ति हुस्न बानू नाले हिकिड़ी 12 सालनि जी धीअ मरण वक़्तु बादशाह खे सोनपे में वियो। बादशाह उन ई छोकिरीअ खे पंहिंजी धीअ करे सॾींदो हो ऐं उन ते ॾाढो महिरबान हो। छोकिरी जॾहिं वॾी थी तॾहिं सम्झायईं त मूं वटि हेतिरी माया मुंहिंजो पीउ छॾे वियो आहे, पर नेठि आउं पाण सां खणी कीन वेंदसि। जेतिरी मुंहिंजो पीउ खणी वियो ओतिरी मां बि खणी वेंदसि। तंहिं करे पाण खे माया जे मोह में फासणु न घुरिजे ऐं ख़ैर ख़ैरात करे पंहिंजा हथ ठारणु घुरिजनि। उहो वीचार करे पंहिंजे दाई खे सॾे चयाईं त अमड़ मां हाणे वॾवर थी वई आहियां। घणा ई माण्हू मुंहिंजी माइटी घुरण ईंदा, पर मूं शादी करण जी आस उमेद पटी छॾे आहे। जेको माण्हू आस पाए ईंदो तंहिंखे शौक़ जवाबु ॾेई छॾिजां। नाराज़ करणु चङो न आहे, तंहिं करे तूं वॾी आहीं का सलाह ॾियमि। दाई चयसि आउं तोखे 7 सुवाल सेखारे थी छॾियां। जेको तुंहिंजी माइटी खणी अचे तंहिंखे चओ त मूं अंजाम करे छॾियो आहे त मां शादी उन सां कंदसि जेको मूंखे हिननि 7 सुवालनि जा जवाब ॾींदो। उहे सुवाल हीअ अथई। पहिरियों सुवालु आहे, हिकु भेरो ॾिठो अथमि, ॿिए भेरे ॾिसण जी आस अथमि। सुवालु नंबर 2, नेकी करे खणी दरिया में विझ। सुवालु नंबर 3, कंहिंसां बुछड़ाई न कर, न त पोखियो लुणंदे। सुवालु नंबर 4, सच ॿोलींदड़ माण्हूअ खे सदाईं सुख हासिलु थिए थो। सुवालु नंबर 5, को निदा जी ख़बर आणे ॾे। सुवालु नंबर 6, बदक जेॾो मोती पैदा करे ॾे। सुवालु नंबर 7, हमाम बादशाह जी ख़बर लई अच। हुस्न बानू उहे सुवाल ॿुधी ॾाढो ख़ुशि थी। पोइ हिकिड़े ॾींहुं हुस्न बानू महिलात जी दरीअ मां पिए ॾिठो त उतां हिकिड़ो फ़क़ीर लंघी थी वियो, जंहिंजा 40 मुरीद हुआ ऐं मुरीद हिन लाइ हर विख ते सोनियूं रुपियूं ऐं सिरूं रखंदा पिए विया। फ़क़ीर उन ते पेर रखंदो पिए वियो, सोन ते ऐं पैसनि ते। पटीअ ते पेर नथे रखियाईं। हुस्न बानू दाईअ खां पुछियो त हीउ फ़क़ीर केरु आहे जो हेॾे तो मान शान सां हले थो। दाई चयसि त धीअ ही फ़क़ीर बादशाह जो मुर्शिद आहे। गुरदान शाह सभु कंहिं महीने में 4 भेरा उन फ़क़ीर जी ज़ियारत करण लाइ वेंदो आहे ऐं बादशाह समूरो उन जी धागे में ॿधल आहे। जीअं चवेसि तीअं करे ऐं उहो ॾाढो करामत वारो फ़क़ीर आहे। हुस्न बानू चयसि त अमड़ दिलि थी चवे त उन फ़क़ीर खे महिमानी करे घर में घुरायां ऐं उन जी क़दम बोसी करियां। दाई चयो त उहो कमु चङो आहे। हुस्न बानू पंहिंजे ख़ासि नौकरियाणी खे हुकुम ॾिनो त फ़क़ीर वटि वञी पंहिंजे पारां अर्ज़ु कर त महिरबानी करे हिन बानीअ जी दाल रोटी क़बूलु करियो। नौकर वञी फ़क़ीर खे हुस्न बानूअ जी पारां दावत ॾिनी ऐं फ़क़ीर क़बूलु कई। चयईं त सुभाणे ईंदासूं। नौकर झटिपट अची हुस्न बानू खे ख़बर ॾिनी त फ़क़ीर सुभाणे तुंहिंजे घर महिमानी खाइणु क़बूलु कई आहे। हुस्न बानू क़िस्मे क़िस्मे खाधा तयारु कराइण जो हुकुम ॾिनो ऐं तरह तरह हीरा जवाहर ऐं पटीअर फ़क़ीर जे अॻियां नज़रानो रखण लाइ ॿाहिरि कढी छॾियईं। ॿिए ॾींहुं फ़क़ीर पंहिंजे 40 मुरीदनि सूधो हुस्न बानू जे घर पहुची वियो, पर फ़क़ीर रुॻो नाले जो फ़क़ीर अंदर जो खोटो हो। सोननि ऐं रुपयनि सिरुनि ते पेर रखंदो अची पहुतो। हुस्न बानू हिन जे लाइ के मखाब ऐं बखमलनि जा तकिया खणी दरनि जे अॻियां विछाया। जॾहिं फ़क़ीर अची तख़्त ते वेठो तॾहिं हुस्न बानू
पहिरियां ई सोननि मोरनि जा थाल भराए संदसि अॻियां अची नज़रानो रखियो ऐं के फ़क़ीर घुरियो कुझु बि कोन, पर मकिरल फ़क़ीर मुंहुं बुछड़ो करे कावड़जी चयो त खणु खणु इहो किनो असांखे न घुरिजे। तॾहिं हुसन बानू दिलगीर थी उन थाल खणी वरिता ऐं वरी अतलस ऐं केमाक जूं लौंगियूं ऐं जवाहर आणे अॻियां रखियाईंसि। ॾाढा हथ जोड़ण लॻी त धणी जे नाले क़बूल करियो, पर उहे फ़क़ीर मोटाए ॾिना। तंहिंखां पोइ तरह तरह खाधा ऐं मेवा आणे रखियाऊंसि। सोना रूपा ढाकुनि में भरे आया ऐं सोनी चेलमची में हथ धोरायाऊंसि। फ़क़ीर खाधो बि वेठे ऐं हेॾे होॾे ॾिसी दिलि में पे चयाईं त मां बुज़ुर्ग जे सौदागर वटि बि के बादशाही खज़ाना हुआ। चङो अॼु राति जो राति में छोकिरी खे फुरे सुञो करे वञिबो। फ़क़ीर इहो पचाए खाधे खां पोइ अतुर अंबीर आंदाऊं। फ़क़ीर ॾाढ़ी खे मखे शाम जो मोकिलाए रवानो थी वियो। राति जो सुनबानूअ ऐं संदसि माण्हू सभु थकल हुआ। तन न का सामान जी सार कई, न का दरनि बंदि करण जी तात कई। राति जो थी त फ़क़ीर चालीहनि संगतनि सां गॾिजी अची महिलात में टपी पियो। तंहिं ते किन माण्हुनि खे जाग थी जे चोरनि सां विढ़िया, मगर चोरनि उन्हनि खे तरारनि सां सभिनी खे मारे विधो ऐं सभु ज़ेवर ज़र थाम ठपा ॿोहारे खणी विया। उन्हीअ लड़ाईअ ते हुसन बानू ऐं दाई बि जागी ऐं हिकिड़ी कुंड में लिकी वेही हाल ॾिठा। उन्हनि फ़क़ीरनि खे सुञातो। जॾहिं फ़क़ीर मोहकारो करे वियो त सुबुह जो सवेल हुसन बानू दाई सां गॾिजी बादशाह वटि वई ऐं वञी दांह कयईं। बादशाह पुछियो केरु आहे, हिन महिल छा लाइ आयो आहे? दरबारनि अर्ज़ु कयो त हीअ बुज़ुर्ग सौदागर जी धीउ आहे, चवे थी त मां रूबरू अर्ज़ु कंदसि। बादशाह हिकदमि रूबरू घुराए हाल पुछियसि, जंहिं सॼो अहवाल फ़क़ीर जी दावत खाइण वारो कयो। चयो त राति जो पंहिंजनि चालीहनि संगतनि सूधो मुंहिंजी महिलात में काए पियो। मुंहिंजा माण्हू मारे सभु सामान लुटे खणी हली वियो। बादशाह उहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो कावड़ियो ऐं चयाईंसि त हेड़ी पहतल फ़क़ीर ते अहिड़ो कूड़ थी ठाहीं जो हू दुनिया खे निहारींदो ई कोन्हे ऐं मुंहिंजो मुर्शिद आहे। हुसन बानू चयो त उहो फ़क़ीर न आहे पर ठग आहे। बादशाह खे उन्हीअ ते हेकारी रहंदो कावड़ आई। हुकुम कयईं त हिन निभाई खे नौकर समेत वञी सूरीअ ते चाढ़ियो त अॻिते ॿिया मुत सुखनि ऐं फ़क़ीर ते कावड़ न ठाहिनि। ॿिया बि फ़क़ीर ते कूड़ न ठाहिनि। तॾहिं वज़ीर उथी बादशाह खे अर्ज़ु कयो त हीअ छोकिरी उहा आहे जंहिंखे साईं जन धीअ करे छॾियो आहे। एतिरी ॻाल्हि ते एतिरी सज़ा ॾियण सां सभिनी नौकरनि ऐं शहज़ादनि खे ॾाढो अरमान थींदो, हज़ूर जे महिरबानी तां भरवसो लही वेंदो। तॾहिं बादशाह थधो थियो ऐं चयाईं त हिन घुमरे आउं सूरी माफ़ थो करियां, पर शहर निकाले ॾेई थो छॾियां। वीचारे हुसन बानू खे दाई समेत शहर निकाली ॾिनी वई ऐं संदसि माल फोरू फ़क़ीर फुरे वियो ऐं जेको छॾियो सो सभु बादशाह लुटाए छॾियो। वीचारी छोकिरी दाई सूधो झंग में पई रतुरनो ऐं संदसि नौकर हुआ से बि रुली विया। खाधे लाइ कुझु कीन थे मिलनि, वतिया थे दर बदर रुलंदा। छोकिरी ॾुख में भरिजी दाई खे पे चयो त मूं कहिड़ो गुनाह कयो आहे जो धणी मूंखे ॾुख में खणी आंदो आहे। दाई सियाणी हुई, सा दिलासा पई ॾींदी हुयसि। नेठि कंहिं ॾींहुं रुलंदे रुलंदे झंगल में हिकिड़ो वॾो वणु ॾिसी उन जे पाछे हेठि वेही रहियूं। निंड वठी वियनि। तॾहिं हुसन बानू ख्वाब में छा थी ॾिसे त हिकिड़ो परियो मुड़ुसु खेसि चवे थो, धीअ तूं ॻणती न कर, छाजी थी करीं? धणी तुंहिंजे लाइ उन्हीअ वण हेठां सतनि बादशाहनि जो खज़ानो रखाए छॾियो आहे। उथी कढो। सुन बानू निंड मां छिरक भरे उथी ऐं ख़्याल में वेही रही त मां नंढी बालक ऐं खज़ाना जे हूंदा त ज़मीन में घणो हेठि मां कीअं खोटींदसि, कीअं खणंदसि। माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी त मूंखे मारे फिटो कंदा ऐं खज़ानो लुटे हलिया वेंदा। एतिरे में निंड खणी वियसि त वराए पवंदा ऐं उहे खज़ाना
कुएं में फिरी कोन सघंदो। तूं उथी ऐं पंहिंजो ॻोठु वसाए हुसन बानू दाईअ खे जगाए ख्वाब जो सॼो हाल अहिवाल बयानु कयो। ॿी गॾिजी काठियुनि जा टुकर खणी अची खोटण लॻियूं। सिघो ई हिकिड़े खूह जे मुंहुं ॾिसण में आयनि जो सोननि मोरनि सां भरियल हो। अहिड़ी तरह खोटरींदे खोटरींदे 7 खूह हथ लॻनि जो सभई सोननि मोरनि ऐं हीरनि जवाहरनि सां भरियल हुआ। हुसन बानो ॾाढो ख़ुशि थी ऐं दाई खे चयईं त तूं के सोनियूं मोरूं खणी शहर में वञ, पंहिंजा माण्हू जेके हथ लॻई तिन खे वठी अचई। सीधो लुटो कपिड़ो के कारीगर काठ जूं लकड़ियूं ऐं वठी अच त ॻोठु ॿधाए। दाई चयसि, धीअ मां हेकल तोखे कीअं छॾे वञा। एतिरे में संदसि जेको अॻे बोरची हो सो पेननि वांगिया रुलंदो पिनंदो उते अची निकितो ऐं रोअंदो हुसन बानू जे पेरनि ते किरी पियो। ऐं हुसन बानू चयसि, ॻणती न कर, धणी सभु कुझु ॾिनो आहे, हाणे ही सोनियूं मोरूं खणी वञ ऐं सभु क़िस्म जो सामान माण्हू वठी अचु त हिते को बादशाही शहर अॾाइजे, पर माण्हुनि खे मुंहिंजो नालो पटीअ न ॿुधाइजे त को ही हुसन बानू शहर थी अॾाए। हू शहर में वियो। वञण सां तरह तरह जा तंबू सामान ख़रीद कयाई। पंहिंजा सभु माण्हू ॻोल्हे वठी आयो ऐं केतिरा ई कारीगर मज़दूर बि साण आंदाई। हेॾां हुसन बानू ज़नाना कपिड़ा लाहे मर्दानो वेस करे ख्वाजा बारगाज़ान नाले सां पाण सॾाइण लॻी। ऐं जॾहिं बोरची सभु असबाब वठी आंदल जाइ सिर रखाए ऐं कारीगरनि खे ख्वाजे वटि वठी वियो ऐं ख्वाजे कारीगरनि खे तमामु घणो इनाम ॾिनो, ताक़ीद कयो त जल्द खां जल्द महिला ठाराहियो। तॾहिं कारीगरनि चयसि, शहर ॿधण लाइ बादशाह जी मोकल ज़रूरु घुरिजे। तॾहिं हुसन बानू ख़ूब उम्दा कपिड़ा ढके अरबी घोड़े ते चढ़ी ॻच जेतिरा नौकर साण करे जवाहरनि जो हिकु वॾो थाल खणाए ऐं हिकु मूर याकूत जो ठाहियल उन जे मथां रखे बादशाह जी महिला ते पहुतो ऐं नौकरनि खे ख़ूब इनाम ॾिनाई। नौकरनि वञी बादशाह खे इतलाह ॾिनो त हिकिड़ो विलायत खां वॾो सौदागर सलाम लाइ आयो आहे। बादशाह अंदरि अचण जी मोकल ॾिनसि। हुसन बानू अंदरि घणण शर्त निबड़ी सलाम कयो ऐं जवाहरनि जो थाल बादशाह जे अॻियां रखियो। बादशाह ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह खे चयईंसि, क़िबला मुंहिंजे पीउ अरब जो सौदागर हो, पर जहाज़ मंझि हिन बंदर जे वेझो अची मरी वियो। मूं ॿुधो त हिन मुल्क जो बादशाह ग़रीब नवाज़ आहे, तंहिं करे सलाम लाइ आयसि ऐं अर्ज़ु अथमि त मां साईं जिन जी रैयत थी रहां ऐं ॿार ॿचो साण कोन आहे, तंहिं करे अर्ज़ु थो कयां त शहर जे ॿाहिरां पंहिंजो ई नओं शहर ॿधायां। तॾहिं बादशाह खरी चयसि, जॾहिं तुंहिंजो पीउ माउ मरी विया आहिनि तॾहिं आउं तुंहिंजो पीउ आहियां ऐं तूं मुंहिंजो पुटु आहीं। तुंहिंजो नालो माहिरो शाह थो रखां, तुंहिंजे शहर जो नालो शाह आबाद थो रखां, पर असांजी मर्ज़ी आहे त तूं पंहिंजो शहर असांजे शहर जे वेझो जोड़ा। हुसन बानू अर्ज़ु कयो त जंहिंखे मां पसंदि कयो आहे सो पुटु मूंखे ॾाढो वणे थो, तंहिं करे मूंखे उते जो मोकल मिले। बादशाह मोकल ॾिनी ऐं हुसन बानू खे चयाईं, पुट वरी कॾहिं मिलंदे। तॾहिं हुसन बानू अर्ज़ु कयो त सभु कंहिं महीने में हिकु भेरो हज़ूर जे क़दमनि चुमण लाइ ईंदसि। पोइ हुसन बानू अची शहर ठाहिण जो कमु शुरू कयो। 1-2 वरहनि में दिलकश शहर बणिजी तयारु थी वियो। हिकिड़े ॾींहुं हुसन बानू खे सलाम करण लाइ वेही। तॾहिं बादशाह चयसि त अॼु असांजे पंहिंजे मुर्शिद जे दीदार करण लाइ तयारु आहियूं, जेकॾहिं तुंहिंजी बि मर्ज़ी हुजे त असां सां हल। हुसन बानू दिलि में चयो त अहिड़े ठग वटि हलणु गुनाह आहे, पर ज़ाहिरी बादशाह खे चयाईं त अहिड़े फ़क़ीर जो दीदार करणु सवाबु आहे। मतिलबु त ॿई मुर्शिद वटि विया। उते बादशाह महरो शाह जी ॾाढी वाखाण कई। हुसन बानू याने महरो शाह कंधु हेठि करे वेठी ॿुधो। दिलि में पिए चयो त मां साॻे बुज़ुर्ग सौदागर जी धीअ आहियां, उन जे ठग जे करे ई शहर निकाली मिली हुई। मगर ज़ाहिरी हुसन बानू उन फ़क़ीर खे अर्ज़ु कयो, भलाई करे मुंहिंजे घर महिमानी क़बूलु करियो। त चङो फ़क़ीर महिमानी क़बूलु कई। तॾहिं हुसन बानू बादशाह खे वेनती कई त मुंहिंजो शहर परे आहे, फ़क़ीर खे तकलीफ़ थींदी,
मूं ॿुधो आहे त बुज़ुर्ग सौदागर जी हवेली वांदी पई आहे, सा थोरे वक़्त लाइ ॾियमि। बादशाह उहा हवेली मूं तोखे हमेशह लाइ ॾेई छॾी, भले उते वञी रह। हुसन बानू उहा हवेली अची ॾिठी त मरमत तलब आहे, तंहिं करे बादशाह खे अर्ज़ु कयईं त मज़दूरनि खे हुकुम मिले त जल्द हीअ हवेली मरमत करे तयारु कनि। पोइ पाण पंहिंजी नएं शहर ॾांहुं हली वेई। जॾहिं हवेली तयारु थी तॾहिं हुसन बानू बि अची पंहिंजे हवेली वसाई। महिमानी जा सभु असबाब ठाहियाईं। अॻे खां पोइ सुठा सोना रुपा ऐं थाम उम्दा फर्श विछराए जाइ खे रौनक वठाईं। पोइ फ़क़ीर खे चवाए मोकिलियईं त अव्हां पंहिंजे मुरीदनि समेत असांजी महिमानी क़बूल करियो। फ़क़ीर क़बूल कई। ॿिए ॾींहुं फ़क़ीर 40 संगतनि सूदो सोननि रुपयनि सिरनि ते पेर रखंदो अची पहुतो। हुसन बानू हीरनि जवाहरनि सां थाल भरे फ़क़ीर जे अॻियां नज़रानो रखिया, पर फ़क़ीर साॻी तरह क़बूल न कया ऐं मोटाए छॾिया। हुसन बानू उहा जवाहर खणी हिक जारीअ में फिटी कया, पर फ़क़ीर ॾिठा। दिलि में चयाईं त कॾहिं राति थींदी त अॻे वांगुरु अची ही घर लुटे ख़ाली कंदसि। होॾां हुसन बानू वेठे पचाया त कॾहिं राति थींदी जो इहो फ़क़ीर जे वस फोरू फासंदो। आख़िर ताम आयो। संगतनि सूदो खाई सामान टे ॾींहं नज़र मां कढी मोकिलाए फ़क़ीर उथी हलणु लॻो। घर वञण सां पाण में सलाह कयाऊं त अॼु राति ई सभु माल उते खणी अचूं। होॾां हुसन बानू पंहिंजे नौकरनि खे हुकुम ॾिनो त माल जीअं जोतिरो तीअं पियो रहे। तव्हां ख़बरदार थी लिकी वेझो ऐं शहर जे कोटवाल खे मकबे ख़त लिखाए मोकिलियाईं त अॼु राति असां वटि धाड़ो लॻणो आहे। तव्हां पाण ऐं घणा पुलिस वारा साण करे अची असां भेड़ा थींदा, जीअं चोर पकड़िजी पवनि। होॾां अधु जो फ़क़ीर मुरीदनि सूधो हवेली में काहे पियो। जॾहिं सभु माल खणी ॿधी हलिया ऐं फ़क़ीर पाण बि जवाहरनि जी भरी ॿधी खईं ऐं ॿाहिरि निकिरण थिया त यकदमि पुलिस ऐं नौकरनि चोरनि खे चओ खंभो करे खणी ॿधो। पोइ हुसन बानू कोटवाल खे सॾे चयो त हीउ मुक़दमो तुंहिंजे ॿुधण जो न आहे। सुबुह जो जीअं जेको ॿधलु आहे तीअं तंहिंखे बादशाह वटि पेश कजो। आउं त उते हूंदसि। सुबुह जो कोटवाल बादशाह वटि आयो ऐं सॼी ॻाल्हि करे ॿुधायंसि। एतिरे में हुसन बि आई। बादशाह चयसि त राति तुंहिंजी चोरी थी आहे। जंहिं चयसि चोरनि सभु माल चोरायो आहे। शुक्र आहे जो पुलिस बर वक़्त पहुची वई, जन सग समेत चोर पकड़िया। बादशाह हुकुम ॾिनो त चोर वठी हाज़िर करियो। अञा चोर अंदरि आया त बादशाह फ़क़ीर खे ॾिसण सां बाहि थी वियो ऐं माहिरो शाह हुसन बानू खे चवणु लॻो त पुट ही उहो निभागो फ़क़ीर आहे। माहिरो शाह चयो त उहो कीअं हूंदो, मूं हुन खे उमिरि में हिकु भेरो ॾिठो आहे। साईं जन जाचे ॾिसनि। बादशाह हुकुम ॾिनो त हिकु हिकु चोर खे वेझो वठी अचो। बादशाह ॾिसी फ़क़ीर खे सुञाणे परखे बाहि थी वियो ऐं हुकुम ॾिनई त हिननि खे वठी यकदमि फाही ते चाढ़ियो त ॿिया ठोकी फ़क़ीर ऐं मत सिखनि। ईअं चोरनि वञी सूर्य ते चढ़िया। पोइ हुसन बानू बादशाह जे पेरनि ते पई अर्ज़ु कयो, बादशाह सलामत, मां साॻी बुज़ुर्ग सौदागर धीअ हुसन बानू आहियां। साईं जन नथा सुञाणनि, मां मर्दानी पोशाक में आहियां। साईं उन्हीअ जी धीअ हुसन बानू आहियां। साईं ठोके फ़क़ीर जे फरियाद करण ते अॻु शहर नेकाली मिली हुयमि। हाणे हिन साॻे चोर पंहिंजो कीतो लोड़ियो। हाणे मुंहिंजो अॻूणो माल जो फ़क़ीर घर पूरल आहे। साईं जन उहो घर खोटराए मूंखे हवाले कनि, अॻियों खज़ानो कढाए ॾियो। पोइ बादशाह हुकुम ॾिनो त ठोकी फ़क़ीर जे घरां जेको निकिरे सो सभु हुसन बानू जे माल हवाले कयो वञे। पोइ हुसन बानू अर्ज़ु कयो, महिरबानी करे हिकु भेरो मुंहिंजी नई महिलात में हलो ऐं उहा महिरबानी मूं बानी ते करियो। बादशाह क़बूल कयो। हुसन बानूअ जे शहर जे निज़ाकत ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। हुसन बानू चयो, हितां 7 खूह हीरनि जवाहरनि जा खणाए वञी सरकारी खज़ाने में विझो। बादशाह वज़ीर खे हुकुम ॾिनो त अञा खूह खोटियो त विछूं ऐं नांग ॾिसण में आया। सभु उथी भॻा अची बादशाह खे ॿुधायूं। बादशाह वीचार में पइजी वियो। हुसन बानूअ जो मोह ज़र्द थी वियो। बादशाह चयसि, ॻणती न कर, हीअ दौलत रुॻो तुंहिंजी नसीब आहे। पोइ हुसन बानूअ खे
हुसन बानू बादशाह खे वेनती कई त अॻिते मां हिन शहर में रहां, मतां को मूंखे लुटे फुरे वञे। बादशाह हुकुम ॾिनो त हमेशह 100 सिपाही हिन शहर खे पहिरो ॾींदा रहंदा। पोइ बादशाह 7 ॾींहं रही पंहिंजे तख़्तगाह ॾांहुं वापसि थियो ऐं हुसन बानू हिकु महिमान सराह ठहिराए हुकुम ॾिनो त जेको मुसाफ़िर महिमान सराह में अचे तंहिंखे ख़िदमत करियो, जॾहिं वञे त उनखे जेके खपे सो ॾेई छॾियोसि। पोइ त रोज़ हज़ारे परदेसी ईंदा वेंदा हुआ। थोरनि ॾींहंनि खां पोइ सॼी दुनिया में हुसन बानू जो नालो ॻाइजी वियो। सभु कंहिंखे सुध पइजी वई त हुसन बानू ॾाढी महिरबानी आहे ऐं शादी करण जी ख़्वाहिश छॾे ॾिनी अथि। नेठि उहा ख़बर वञी शहज़ादे मुनीर शामी ताईं पहुती। मुनीर शामी उहो जेको हातिम ताई जा 7 सुवाल पूरा कंदो ऐं मुनीर शामी जी ॻाल्हि अॻिते ॿिए पार्ट में कई वेंदी। ॻाल्हि कंदा आहिनि